टंडोजा मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर सरफराज अहमद शाहणी मूजिब टंडोजाम जे सीनियर सहाफ़ी गुलशेर लोची जी न्याणी जी शादी जी दावत में आयल ज़रे यूनिवर्सिटी टंडोजाम जे रिटायर्ड ऑफिसर अहमद ख़ान नागराज जी चोरी थियल कार 24 कलाकनि अंदरि हटड़ी थाणे जी हद मां हथ करे वरिती। वाज़िह रहे त राहूकी थाणे जे हद मां मज़कूर चोरी थियल कार जो बर वक्त इतलाउ मिलण ते SHO राहूकी कुर्बान अली आकलाणी जाइ वारदात ते पहुची मुतासिर धुर सां मुलाक़ात करे मालूमात वरिती ऐं खेनि हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी पिणु कराई। जॾहिं त 24 कलाकनि अंदरि कार जी बाज़ियाबी ते कार मालिक अहमद ख़ान नागराज पंहिंजा वीचार वंडींदे चयो त आऊं SSP हैदराबाद अमजद अली शेख SHO राहूकी कुर्बान अली आकलाणी ऐं संदन टीम जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जिन कोशिशूं वठंदे मुंहिंजी गाॾी बाज़ियाब कराई।